सोशल मीडिया ते ख़बरूं हलण खां पोइ नेठ PPP अॻवान सैयद नफ़ीदा शाह जागी पई। यूसी वॾा माछू चेयरमैन गुलशन सोलंकी ऐं खीरपुर तालुके मुख़्तियारकार जे महिरबानी सां अख़्तार अली सोलंकीअ खे जंहिंजो घर कुझु ॾींहं अॻु बरसाति पवण सबबु किरी पियो हुयो, इमदादी सामान बाअमानत उन ताईं पहुचायो वियो आहे। उन मौक़े ते हद जो तपेदार अब्दुल रशीद ट्रगड़ ऐं वार्ड नंबर 2 जो काउंसलर अब्दुल गफ़ार सोलंकी ऐं ॻोठ जो प्रिंसिपालिटी जो सरगर्म कारकुन अब्दुल कईम सोलंकी पिणु मौजूदु हुया, जेको सामान बाअख़्तियार सोलंकी वटि पहुचायो वियो। अस्सलाम वालेकुम। जीअं त मां तमामु शुक्रगुज़ार आहियां अदी नफ़ीदा शाह जो, जंहिं जेको आहे हीउ कुझु सामान मूं ताईं पहुचायो आहे। उन सां गॾोगॾु काउंसलर भाऊ अब्दुल गफ़ार बि मूंसां गॾु आहिनि ऐं हद जो तपेदार बि गॾु आहे ऐं असांजी पार्टी जो वर्कर बि मेंबर जे पार्टी जे हिसाब सां अब्दुल कईम सोलंकी बि जेको आहे असां सां गॾु आहे। मां तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां। जेको आहे नाराए भुट्टो हा भाउ गुलशन जी बि वॾी वॾी महिरबानी, गुलशन जी स्पेशल महिरबानी आहे। उन बि इलाही एफर्ट वरिता। हीउ जेको सामान आयो आहे असांजी पार्टी जेके उहिदेदार ज़िमेदार सभिनी जी महिरबानी, वॾी वॾी महिरबानी।